अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। तव्हांखे भिड़शा का ख़बर ॾींदा आहियूं त मुहर्रम हराम जो चंड नज़र ईंदे ई हाला ऐं भिड़शा में आज़ादारी जो सिलसिलो जारी थी वियो आहे। दरगाह भिटाई जे अंगण ते मजलिस अज़ा बर्पा कई पई वञे, जंहिंमें पाकिस्तान जा मशहूर आलिम मजलिस जेके ख़िताब करे रहिया आहिनि। वधीक तफ़सील ॾिसूं था जुमन चौहान जी हिन रिपोर्ट में। दरगाह भिटाई जे अंगण ते मजलिस अज़ा बर्पा कई वई, जंहिंमें पाकिस्तान जो मशहूर आलिम मजलिस खे ख़िताब करे रहिया आहिनि, जंहिंमें अलामा ज़हीर हुसैन आफ़ाक़ी सैयद मुबारक शाह मजलिस खे ख़िताब कयो। ॿिए पासे दरगाह चाड़ी प्लेटफॉर्म ते बि हिकु मजलिस अज़ा बर्पा कई वेंदी आहे, जंहिंखे अलामा साबिर हुसैन नक़वी ख़िताब करे रहियो आहे। अलामा साबिर हुसैन नक़वी ख़िताब कंदे चयाईं, इमाम हुसैन दीन बचाइण ख़ातिर पंहिंजा सिर कुर्बान कया ऐं पंहिंजे नाने जो दीन बचायो। ॿिए पासे प्यासे इमाम अली असगर जी यादि में रोडनि ऐं रस्तनि ते पिणु सबीलनि जो बि सिलसिलो जारी आहे। इमाम बारगाह अंजमन गुलाम अहल बैत ऐं शिया ने हैदर करार खंदक कमेटी जी अॻुवाणनि में मातमी जुलूस बरामद कया विया, जेके दरगाह भिटाई तां थींदा। मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि ते नुआखानी ऐं सीनाज़नी करे नहर थी विया। सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। दरगाह जे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि तां CC कैमरा ऐं वाथरू गेट नस्ब कया विया आहिनि। दरगाह भिटाई खे मुकमल कारे गिलाफ सां उॾायो वियो। दरगाह भिटाई जे सजादा नशीन सैयद वक़ार हुसैन शाह ऐं पीर आ भिटशा सैयद नाज़र हुसैन शाह लतीफ़ी जी अॻुवाणी में दरगाह भिटाई ते लंगर ऐं न्याज़ पिणु तक़सीम कयो वञे थो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।